अस्सलामुअलैकुम नाजरीन, मैं हूं आपकी होस्ट रुबीना चौधरी। सबसे पहले नजर डालते हैं आज की अहम खबरों पर। नौशहर फिरोज नुमाइंदा खसूसी एम जफर तिगर नौशहर फिरोज के नवाही इलाके अली मोहम्मद सोलंकी के रिहायशी शाहरुख सोलंकी और इनके फूफी आयशा ने नेशनल प्रेस क्लब में पहुंचकर मुबैना तौर पर अपनी 18 एकड़ ज़राई जमीन पर कब्जे के खिलाफ एहतजाज किया। मुतासरीन ने रोते हुए इल्जाम किया कि इनके करीबी रिश्तेदार अब्दुल गफ्फार सोलंकी ने अपने बेटों राजा जहूर सोलंकी और देगर नामालूम अफराद के साथ मिलकर जबरदस्ती जमीन पर कब्जा कर लिया। मुतासरीन के मुताबिक मुलजमान ने न सिर्फ जमीन पर कब्जा किया बल्कि आज सुबह ज़राई पानी भी बंद कर दिया और मुजाहमत करने पर इनसे झगड़ा किया। इन्होंने बताया कि कमरुद्दीन पुलिस को इतला देने पर अहलकार मौका पर पहुंचे, ताहम मुबैना तौर पर मुलजमान से साजबाज करके वापस चले गए, जिस पर इन्होंने पुलिस की जामबरदारी का इल्जाम आयद किया। शाहरुख सोलंकी ने मजीद बताया कि इनके भाई गुलाम सरवर जो पेशे के एतबार से वकील हैं, फालिज के बायस शदीद अलील हैं और मुलजमान ने इनकी इस मजबूरी का फायदा उठाते हुए जमीन पर कब्जा किया। मुतासरीन का कहना है कि वो SSP नौशहर फिरोज से भी मुलाकात कर चुके हैं, जिन्होंने इब्तदाई तौर पर मुलजमान को कसूरवार करार दिया। ताहम इसके बावजूद इन्हें ताहाल फ्राहम इंसाफ नहीं किया जा सकता। इन्होंने IG सिंध, DIG, SSP नौशहर फिरोज और ज़राई वकला बिरादरी से नोटिस लेने और इंसाफ की फराहमी का मुतालबा किया। मुतासरीन ने खबरदार किया अगर इन्हें इंसाफ ना मिला तो SSP ऑफिस के सामने खुद सोजी करने पर मजबूर होंगे, जिसकी तमाम तर्जीमातदारी मुतलका हुकाम और मुबैना कब्जा ग्रुप पर आयद होगी। ज़राई ज़मीन जो मसलो आहे जेको असांजे सोट अबो जो सोट आहे जेको असांजी ज़मीन ते कब्ज़ो थो करे। नालो अब्दुल गफ्फार नालो अथसि, उनजा पुट आहिनि राजा ऐं मुतहर ऐं ज़हूर गैर कानूनी हथियार खणी ऐं ॿिया माण्हू वठी असांजी ज़मीन ते पई अॾी अथनि, जेको हींअर इहो असांखे मोतमार धमकियूं था ॾियनि। असांजी ज़मीन ते ॿी ज़मीन ते बि माल छॾे वेठा चवनि था त तव्हां अचो त ख़बर पवे। साईं जेको असांजो मां इहो त असांखे खणी लंजर साहब खे अर्ज़ु आहे असांजी अदालत कयो, असांजो ॿुधो, असांखे मूं औरत खे ॾाढो परेशान कयो। मुंहिंजो भाउ न त तव्हां वञो, तव्हां ॾिसी जो कूड़ हुजे त तव्हां उहा ॻाल्हि कयो, पर जे तव्हां वञो ई नथा त असीं छा कयूं? असांजी का वाह ई कान्हे, असांजी का गली कान्हे, का ॿुधी असांजी का ॿी गली कान्हे, का केर बि नथो ॿुधे। सभु PPF माण्हू दी साईं, सभु PPF माण्हू कुझु नथो ॿुधे। जिते फ़ैसिलो आहे उते रुगो छिकवेंदो तो DSP साहब मोरे जी आहे, उन मूंखे 4 दफ़ा पेश कयो अथसि। SP साहब जेको हिते नौशहर जो आहे, इन वटि मूंखे पेश कयो अथसि। उन्हनि बि ॾोही करे कढियो अथसि। ऐं के राति जो शराब पीए नशो करे, सुबुह जो दादागिरी करे, वेड़ करे, थैला ॾेई माण्हुनि खे कढे थो। हाणे मुंहिंजो 12 सालनि जो छोकिरो आहे, मां औरत आहियां, उहे छा असीं कयूं हुनजे आॾो? 2 माण्हू आहियूं, जॾहिं कोर्ट में केस आहे, मुंहिंजो भाउ हुनजो भाउ वञी जो केस, त ॿिए कदम खणण हिकिड़ो कमु आहे। जॾहिं कोर्ट करे बि थी फ़ैसिलो, तोखे चए या मूंखे चए, हा न, त ॿियो कदम छो थो खणे? ॾाढा त न आहिनि। असांजी ज़मीन जा कूड़ा कागज़ ठाहिराया अथसि, जेके कूड़ा साबित थिया आहिनि। ज़ुल्म बि थो करे रहियो। ऐं नवां शामी हुननि ते केस भरे पंहिंजे कर्ज़ ते फ्रॉड कयो अथनि, सिधो असां फ्रॉड कयो अथनि। उन ते 20 खां 21 लखनि ताईं हुननि ते फ्रॉड ते जी मुतालबो इहो आहे। असांजो अदालत छे, असांजो अमल छे, लंजा साहब या इहो कमरुद्दीन जो असांजे लाइ कदम नथो खणे। ऐं इन खां ही SP साहब DSP लेडीस आहे, असांजो केर बि कोन थो ॿुधणु चाहिनि। असांजो अर्ज़ु आहे उन्हनि खे, असां पाण खे हींअर मारे छॾींदासीं।